अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली वक़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, 2024 कामयाब थियण जे लाइ इंतिहाई तरसियल हुयासीं त हिन साल शायदि कामयाब थी पऊं। महिनत बि तमामु घणी कईसीं, शायदि कंसिस्टेंसी जेको आहे उनखे असां घणो जेको आहे उन ते अमल कोन कयोसीं। शायदि उन जी वजह सां असां जेको आहे फ्लॉप बि वियासीं। असां मूं घणा जेके आहिनि कामयाब बि विया। सो जेके फेल विया आहियो दोस्तों, मां तव्हांखे थोरी हिकु मामूली सजेशन ॾींदुमि। अगरि तव्हां उनखे अप्लाई कयो था पंहिंजे मथां ऐं ज़िंदगीअ जे अंदरि थोरो जेको आहे पंहिंजे लाइ वक़्तु कढो था त शायदि 2025 तव्हांजे लाइ काराइतो रहे। 2025 में दोस्तों फज़ूल दोस्तनि खे जेको आहे तव्हांखे छॾिणो पवंदो। कुझु इंस्ट्रक्शन्स आहिनि, उन्हनि ते अमल करिणो पवंदो ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त तव्हांजो जेको फ्यूचर आहे उहो कीअं ठहे थो। सो इहे जेके शयूं आहिनि इनखे अगरि तव्हांखे पसंदि अचनि त वीडियो खे लाइक कजो। चैनल ते न आहियो त हिकु दफ़ो सब्सक्राइब कयो ऐं हिन सिंधी जेको आहे मोटिवेशनल चैनल खे सपोर्ट करे तव्हां पंहिंजी ऐं जेको आहे ॿियनि दोस्तनि ताईं शेयर करे उन्हनि जी ज़िंदगी ताईं जेको आहे हिकु बहितरीनु सबक़ु पुॼाए सघो था। सो दोस्तों, 2025 जे अंदरि तव्हांखे करिणो छा आहे? 2025 जे अंदरि तव्हांखे हिकु गोल सेट करिणो आहे। चाहे उहो गोल तव्हांखे ऑनलाइन फील्ड जे अंदरि ठाहिणो हुजे, चाहे तव्हांखे ऑफलाइन फील्ड जे अंदरि ठाहिणो हुजे, चाहे तव्हां पढ़ाईअ जे अंदरि चाहियो था त तव्हां हिन 2025 जे अंदरि कहिड़ो गोल सेट करे उनखां पोइ कहिड़ियूं जेको आहे कामयाबियूं हासिलु करण जे लाइ पाण खे थोरो इम्प्रूवमेंट जे तरफ़ कोशिशि कयो त तव्हां रवां कयो, जीअं तव्हांजी ज़िंदगी बहितरीनु तरीक़े सां जेको आहे कामयाबु थी सघे। हाणे कामयाबी जा कुझु उसूलत आहिनि। जेकॾहिं कामयाबु थियणो आहे त तव्हांखे फज़ूल जेको आहे 2 शयूं छॾणियूं पवंदियूं। 2 शयूं दोस्तों जेके तव्हांजी ज़िंदगीअ ते तमामु घणो असरअंदाज़ थियनि थियूं ऐं उहे 2 शयूं तव्हांखे अॻिते वधणु कोन थियूं ॾियनि। उहे शयूं कहिड़ियूं आहिनि? नंबर 1 दोस्तों तव्हांजा फज़ूल दोस्त ऐं नंबर 2 तव्हांजी मोबाइल फ़ोन खे तव्हां हमेशह स्क्रॉल कंदा आहियो। थी सघे थो हीअ मुंहिंजी वीडियो तव्हांजे अॻियां स्क्रॉल कंदे गुज़री वई हुजे ऐं तव्हां ॾिठी कोन हुजे, लेकिन मां तव्हांखे वरी बि हिकिड़ी कामयाबी जी बहितरीनु टिप ॾियणु लॻो आहियां त हिन मोबाइल खे अगरि यूज़ कयो था चंद घड़ियुनि जे लाइ, अगरि पाण खे कामयाबु थियण जे लाइ बहितरीनु कोई सबक़ु हासिलु करण जे लाइ अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसणु चाहियो था त पोइ उहो तव्हांजे लाइ बहितरीनु आहिनि। बग़ैर कंहिं स्क्रॉलिंग जे, बग़ैर कंहिं ते जेको आहे फज़ूल मतिलबु कंहिं दुनिया जे लाइ, कंहिं माण्हुनि जे लाइ, कंहिं शैतानगिरी, कंहिं अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾिसण जे लाइ बहितरीनु आहे त तव्हां पंहिंजो फ्यूचर खे इम्प्रूव करण जे लाइ कुझु शयूं ॾिसो। तव्हांजी स्क्रॉलिंग हुजे, लेकिन तव्हांजी स्क्रॉलिंग हुजे छा जे लाइ? तव्हांजी कामयाबी जे लाइ हुजे। तव्हांजा दोस्त हुजनि, लेकिन तव्हांजा कामयाब दोस्त हुजनि। नाकारा दोस्त कॾहिं बि कोन कजो। जॾहिं तव्हां नाकारा दोस्त करणु शुरू कया, यकीन ॼाणियो कॾहिं बि कामयाबु कोन थींदो। लिहाज़ा कामयाबु थियण जे लाइ 2 शयूं इम्प्रूव कयो ऐं उनखां पोइ तव्हां पंहिंजी कामयाबी ॾिसो त कीअं तव्हांखे नुमाया नज़र थी अचे। नंबर 1 जेको मूं तव्हांखे ॿुधायो, बेकार दोस्त ऐं नंबर 2 मोबाइल खे बि पॉज़िटिव यूज़ कयो, दोस्त बि पॉज़िटिव हथ कयो ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो तव्हांजी ज़िंदगी बहितरीनु तरीक़े सां 2025 जी एंडिंग ताईं इनशाला बहितरीनु तरीक़े सां कामयाबु थी वेंदी। मुंहिंजो नालो आहे सैयद अली वक़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वक़ार ऑफिशियल यूट्यूब चैनल। अहिड़ियूं वीडियो ॾिसण जे लाइ दोस्तों हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। पंहिंजे पाड़े वारनि जो, बचड़नि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह ताला तव्हां सभिनी जो हामी नासिर।